के वीडियो में जलाल चांडी जो जग मशहूर कलाम तव्हांखे ॿुधाईंदासीं। जंहिंजा कुझु ॿोल आहिनि कोन बच सां दर्द तेॾे विच रो रो दम ॾे सां। दोस्तों इहो कलाम जलाल चांडी उन टाइम में ॻायो हुयो जॾहिं सिंध में तमामु घणा इंडिया जा कलाम जेको आहे सो मशहूरु हुया ऐं उर्दू कलाम ड्रामा फिल्मूं माण्हू इंडिया जा तमामु घणा सिंध में ॾिसंदा हुया। त पोइ अनवर कंबराणी काछे जो हिकु शाइर आहे, उन पोइ इन जेको आहे सो कलाम जो कट कढियो हिकु इंडियन कलाम हुयो त मेरा जाना तेरे जलमों का दीवाना। दोस्तों अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो कलाम हुयो जेको असां तव्हांखे हिन वीडियो जे सूरत में ॿुधाईंदासीं। त उन जो कलाम जो कापी करे जेको आहे सो अनवर कंबराणी तमामु घणी जफ़ाकशी करे महिनत करे पोइ इहो कलाम ठाहियो हुयो, लिखी ॾिनो हुयो जलाल चांडे खे पंहिंजी शाइरीअ में त कोन बच सां दर्द तेॾे विच रो रो दम ॾे सां। इहो शाइरी हिकु कलाम त सराइकी में हुयो लेकिन सिंध में तमामु घणो उन टाइम में मक़बूल थियो हुयो, छाजे करे जो पंजाबी कलाम ऐं उर्दू कलाम ॾाढा घणा सिंध में हलंदा हुया। दोस्तों अहिड़े तरीक़े सां जॾहिं जलाल चांडे इहो कलाम ॻायो त जलाल चांडे जे इन कलाम खे तमामु घणो सिंध में ॿुधियो वियो ऐं जलाल चांडे जे इन कलाम खे तमामु घणी मोट मिली सिंध में, छाजे करे जो सराइकी ऐं पंजाबी माण्हू कलाम ॿुधंदा हुया। त पोइ जॾहिं जलाल चांडे पंहिंजी मादरी ॿोली सिंधी ॿोलीअ में जॾहिं इहो कलाम रिलीज़ कयो त सराइकी बि हिन में थोरी घणी टच हुई, शामिलु हुई, त इहो कलाम तमामु घणो पोइ सिंध में। त दोस्तों पोइ वरी सिंध में जॾहिं इहो कलाम मक़बूल थींदे माण्हुनि ॾिठो त पोइ उन टाइम जा खोड़ सारा फ़नकार वरी कापी करण में बि माहिर हूंदा हुया। पोइ इन कलाम खे वरी जेको आहे सो थोरो घणो चेंजिंग करे पंहिंजे जेको आहे सो कलाम खोड़ सारनि फ़नकारनि वरी इन कलाम खे बार बार ॻायो सिंध में, छाजे करे जो इहो कलाम तमामु घणो सिंध में मक़बूल हुयो। त दोस्तों पोइ खोड़ सारनि फ़नकारनि जेको आहे सो इन कलाम खे बि ॻायो लेकिन जेके अॻियां शाइर हूंदा हुया पोइ उहे पंजाबी कलाम ऐं इंडिया जा कलाम खोड़ सारा ॿुधी करे पोइ पंहिंजी शाइरीअ जो तर्ज़ु ओड़े तरीक़े सां ठाहींदा हुया। जेके पंजाबी कलाम उर्दू कलाम जेके असांजे सिंध में ईंदा हुया केस्टूं, पोइ खोड़ सारा माण्हू जेके शाइर आहिनि वॾा वॾा शाइर हुया ऐं गुलाए जेको आहे सो हिकु बहितरीनु शाइर हुया, उन्हनि पंहिंजी शाइरी जेका आहे उहा कुझु उर्दू कलामनि मां उन खे वरी सिंधी ॿोलीअ में कन्वर्ट करे थोरा घणा चेंजिंग करे शाइरनि जा पंहिंजा नाला उन में गॾाए करे पोइ अहिड़े तरीक़े सां सिंध में तमामु घणी शाइरी बि हली ऐं तमामु वॾे पाए जा शाइर बि जेको आहे सो सिंध में पोइ मौजूदु थिया। पोइ अहिड़ा खोड़ सारा कलाम जलाल चांडे जे ज़बान सां ॻायल उहे अॼु 2025 में बि सिंध में तमामु घणा मक़बूल थिया। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी